यार ॻाल्हि ॿुधो छा बस थी यार कल ईअं मुंहिंजी पेन खयूं हलियो हुए कुझु थिए बि कोन। यार कमाल आहे खसीस टके जी पेन जे लाइ हाँ टके जी पेन जे लाइ तूं मुंहुं ख़राब थो करे। न न पेन खसीस नाहे टके जी आहे पर खसीस नाहे सोना। कोई टके जी पेन जे करे हेॾी सारी दोस्ती। बाबा इहा टके जी पेन अरबन खरबन रुपयनि जा कम कंदी आहे ऐं ज़िंदगीअ जे मौत जो फ़ैसिलो बि इहा ई पेन कंदी आहे। तॾहिं मूं वटि यार इहा हिकिड़ी पेन आई जेका तूं खयूं हलियो आहीं ऐं मुंहिंजे सॼे ॾींहं जा कम सभु जो सभु रुली विया। अरे यार नाराज़ छो थो थी। अरे मां तोखे डबी सॼी जेका पेन जी वठी ॾियां बसि न। छो मूं वटि पैसा कोन्हनि छा? यार तव्हां माण्हू हरू भरू माना कंहिं बि मामले खे एॾो त गैर संजीदा बणाए छॾींदा आहियो जो मूंखे त सम्झ में ॻाल्हि कान थी। जो फरियाद करण वारो पंहिंजा चप सिबी वेही थो रहे। बाबा मां तोखे मयार कोन थो ॾियां पर हिकिड़ी शइ जी अहमियत जे बारे में थो सम्झायां सम्झण जी कोशिश कर। तूं वरी हुनखे अञा जो मसइलो बणाए वेही थो रहे। तूं सही थो चईं यार पर असल में मां शिकायत खां तोसां ईअं थो ॻाल्हायां। तो जेकी पेन जे बारे में दलील ॾिना आहिनि न असल में उहे मुंहिंजी दिलि में घिरी आहिनि। ठीकु आहे आइंदा कंहिंजी बि पेन या अहिड़े क़िस्म जी का बि शइ खणो न उनखे ॿुधाईंदा ज़रूरु कयो त हू वीचारो जे पंहिंजो उन अहिड़ी शइ जो बंदोबस्तु करे सघे। हाणे अचु त मां तोखे चांहि पहिरियां ठीकु आहे को मसइलो कोन्हे को।